सदिया का है काने वेल वेहण जी मता थे उनका पैर लही पेरियां दोस्तों अस्सलाम वालेकुम असांजो साईं हबीब हुजूरी जस लाइ प्रोग्राम त वॾे वॾा सियासतदाननि जा सरदारनि जा हुकुमराननि जा थींदा रहनि था मगर अॼु मज़दूर डे आहे ऐं मज़दूर डे साईं जन मल्हायो आहे असांजा इहे मुहतरम दोस्त आहिनि हिज़बुल्ला मेड़ाई थियो आशिक़ थियो साईं देरो साहिबु मज़दूर आहिनि दुकान जो मज़दूर आहे उहो असांजो रेड़ो हलाईंदड़ मज़दूर आहे खलील अहमद देरो असांजो उस्तो आहे उन खां अलावा हीअ दुकानदार यूनियन जो मज़दूर आहे प्रोग्राम रही त नाले त हीअ असांजो योम मई 1 मई नाले त मज़दूरनि जी आहे मगर मोकल जेका आहे उहा अमीरनि लाइ आहे जेके मुलाज़िम आहिनि सरकारी मुलाज़िम आहिनि एशियन में उहे आराम पिया कनि मगर मज़दूर वीचारो अॼु बि लोड़े पियो मानी कबेल आहे अॼु बि लोड़े पियो असांजी टीम अॼु इन सिलसिले में निकिती त असां ॾिसूं ॿेहड़ जो हाल अहिवाल ॾिसूं किथे मज़दूर आहे मज़दूरी करे थो या जुमे जो ॾींहुं बि आहे मगर मज़दूर जेको हुयो ॾिहाड़ी वारो मज़दूर जेको हुयो अगरि हू न कमाईंदो त हुनजो घर जो चुल्ह हुनजी घर जी चुल्ह न ॿरंदी इन सिलसिले में असांजो भट्टी रोड ते वञणु थियो त मौसूम ॿारड़ा जेके स्कूल में पढ़ण जहिड़ा हुजनि 5-6 साल जा पंहिंजे थोरे पीउ सां मज़दूरी पिया कनि घर ते सूं पिया खणनि असां उन्हनि खे चयोसीं साईं तव्हां त अॼु मज़दूर ॾींहुं आहे मज़दूर डे आहे हुकूमती लेवल ते मोकल आहे आम मोकल आहे ॿियो जुमे जो ॾींहुं बि आहे तव्हां हिते लोड़ियो पिया चवनि साईं असां जेके न कमाईंदासीं त असां मानी कबो न खाई सघंदासीं उहा हुनजी स्टोरी ठाहे आयासीं हुकुमरान असांजा नाहिल हुकुमरान मज़दूर डे त मल्हाइनि था मगर अहिड़ो सिस्टम नथा कनि त जेके मज़दूर आहिनि असां त उन्हनि जो ॾींहुं मल्हायूं था आम मोकल कयूं था एसिन वारा मुलाज़िम जेके आहिनि उहे वञी एसिन में आरामी थियनि था मगर मज़दूर उहो ई साॻियो लोड़े थो हिन जो अहिड़ो सिस्टम थियणु खपे त घटि में घटि हिन ॾींहं लाइ त उन मज़दूर लाइ कुझु को सिस्टम कनि जीअं हू घर में वेही करे पंजनि बचड़नि सां सुखियो गुज़ारे ऐं पंहिंजो मोकल जो ॾींहुं मल्हाए अफ़सोस आहे असांखे अहिड़नि ॾींहंनि ते असां साईं जसलनि हीअ प्रोग्राम ठाहियो अथनि हीअ प्रोग्राम हिन सां ॾींहुं मल्हायो अथनि बाक़ी जेके असांजा सियासतदान आहिनि उन्हनि खे महिरबानी साईं महिरबानी